साफ़ आरएसर मरकज़ पारां भिटशाह खां निकितल सिंध मार्च जे पांधीअ मथां मटियारी जे भरिसां रेंजर्स ऐं पुलिस चढ़ाई करे मथां लाठी चार्ज करे जिसाब जी मरकज़ी क़यादत समेत कारकुननि खे गिरफ़्तार करे छॾियो। जिंदाबाद सिंधु देश काफी नफरी सको था। जॾहिं त मार्च में मुख्य मुतालबा रखिया हुआ तालीमी इदारनि जी निजकारी बंदि कयो, तालीमी इदारनि मां सिक्योरिटी फोर्सिस खे निकाले ॾियो, कारपोरेट फार्मी नाले ते सिंध जी ज़मीन ते फ़ौजी वालार नामंज़ूर, सिंध पब्लिक सर्विस कमीशन में मेरिट लताड़ बंदि कयो, सियासी शागिर्दनि मथां कूड़ा केस करणु बंदि कयो, शागिर्द यूनियन बहाल कयो, तालीमी इदारनि में शागिर्दनि सां फौरी तौर ते हिरासमेंट बंदि कयो। दोस्तों जीअं सिंधु देश जीअं साईं जेम साहिब जीअं त असांजी मार्च जेका कल्ह भिटशाह खां शुरू थी हुई सिंध यूनिवर्सिटी जे तरफ़, अॼु उन ते मटियारी ऐं हैदराबाद पुलिस तरफ़ां क्रैकडाउन करे असां सभिनी दोस्तनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं असां सभु हिन वक़्तु अणॼातल हंध ते मुंतक़िल कया पिया वञूं, पर असांजा जो हौसला ऐं जज़्बा जेके आहिनि कारूंजर जबल जेतिरा ऊचा आहिनि। साईं जेम साहिब बराबरि आहे, मान वारा सिंध वासियो, मुंहिंजूं भेनरूं, मुंहिंजा भाइरो, क़ौमी कारकुनो, जीअं सिंधु देश जीअं साईं जेम साहिब। दोस्तो जिसाब आरीसर पारां सिंध जे मसइलनि ते जेका 7 नवंबर ते भिटशाह खां लॉन्ग मार्च शुरू कई वई ऐं 9 मार्च ते जेका सिंध यूनिवर्सिटी बचंदी उहा लॉन्ग मार्च, कल्ह असां हुन लॉन्ग मार्च में शामिलु हुआसीं। राति मटियारी में अचे दोस्त शेख टीयर जेको ॻोठु आहे मटियारी जो, उते राति रहिया आहिनि ऐं सुबुह जो सवेर जीअं उथिया आहिनि त हुन ॻोठ खे पुलिस जो कड़ो लॻो पियो हो, रेंजर्स जो कड़ो लॻो पियो हो ऐं जेको इक्यू वारियूं गाॾियूं ऐं ॿियूं गाॾियूं हुयूं उन्हनि गाॾियुनि खे बि उतां पुलिस कराए वई आहे। असां सम्झूं था त सॼी सिंध में जेका असां सां नाजाइज़ियूं थियनि पियूं, असांजे सिंध जा वसीला फुरजनि पिया, सिंध जे तालीमी इदारनि में फोर्सिस जी मुदाख़लत, आए ॾींहुं झेड़ा ऐं नौजवाननि जूं माना रत में ॻाढ़ियूं तस्वीरूं अचनि पियूं, उन्हनि सभिनी मसइलनि जे लाइ मिसिंग पर्सन जेके असांजा नौजवान खंबे गुम कया वञनि पिया, उन्हनि जे लाइ जिसाब जे दोस्तनि इहो एहतिजाज जी काल ॾिनी ऐं उन एहतिजाज अफ़सोस सां चवणो थो पए त असांजा जेके पुरअमन एहतिजाज आहिनि पंहिंजे गुमशुदा माण्हुनि जी आज़ादी जे लाइ, पंहिंजे वसीलनि जी वापसी जे लाइ ऐं यूनिवर्सिटी जे तालीमी निज़ाम खे बहितर करण जे लाइ, त उन एहतिजाज बि असांखे नथा करणु ॾियनि ऐं उन दोस्तनि खे रोकियो वियो आहे ऐं सॼे उन जेको आहे सो ॻोठ खे कड़ो लॻो पियो आहे। असां क़ौमी कारकुननि खे चवंदासीं त तव्हां तयारु रहो, असां जेका ईंदड़ काल ॾींदासीं उन में असां सभई भरपूर शिरकत कंदासीं ऐं असां हिन रियासत खे ॿुधाईंदासीं त तव्हांजा इहे जेके हथकंडा आहिनि इन्हनि सां असां ख़ामोश कोन रहंदासीं, असांजा हौसला वधीक बुलंद थींदा ऐं असांजी जदोजहद पंहिंजे वतन जी आज़ादी ताईं जारी रहंदी। महिरबानी। जीअं सिंधु देश जीअं साईं जेम साहिब। जीअं सिंधु देश जीअं साईं जेम साहिब। जीअं त सिंध वासियों तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी त असांजो काल्ह भिटशाह खां सिंध शागिर्द मार्च जेको शागिर्दनि जे हक़नि जे लाइ, शागिर्दनि जे मुतालबनि जे लाइ हुयो, उहो असांजो भिटशाह खां निकितो ऐं गुज़िरियल राति 8 बजे उनजी जेको आहे पंध जो जेको हिकिड़ो ॾींहुं हुयो असांजो उहो मटियारी खां पोइ ते ख़तमु थियो आहे। ऐं गुज़िरियल असां जीअं ई भिटशाह खां निकिता आहियूं त असांखे पुलिस ऐं मुख़्तलिफ़ इदारा असांखे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कंदा अचनि पिया, थ्रेट ॾींदा अचनि पिया। ऐं जीअं असां जेका असांजी राति गुज़िरियल राति जेका असांजी जंहिं वटि दोस्त वटि रहाइश हुई, उन दोस्त खे बि हुननि मुसलसिल थ्रेट ॾिना आहिनि ऐं उहा असांजी रहाइश हुननि ख़तमु कराई आहे। ऐं असां हींअर जस्कम GMS काउंसिल जे
मेंबर ताजदर दर्स दर्शल आहियूं उनखे बि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासा कयूं पियूं ऐं हींअर बि घणे तइदाद में पुलिस जी जेका नफ़री आहे उहा ॿाहिरि मौजूदु आहे ऐं असांखे इहो चयो पियो वञे त तव्हां पंहिंजो पंधु ख़तमु कयो। सो असां पंहिंजो पंधु कंहिं बि रीति ख़तमु कोन कंदासीं ऐं नई अॻिते खां शुरू कंदासीं। असां जिथां पंधु जिथे छॾियो आहे ऐं असां पंहिंजो उतां ई पंधु अॻिते खणी हलंदासीं। सो उन सिलसिले में असां सिंध वासियुनि खे इहा अपील था कयूं, शागिर्दनि खे अपील था कयूं, सिंध जे दानिशवरनि खे, अदीबनि खे ऐं जेके बि सिंध जूं क़ौमपरस्त तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे अपील था कयूं त असांजो आवाज़ु बणिजो, असां सां शिरकत कयो ऐं जेकॾहिं असांजे मार्च खे कुझु बि थियो त उनजी ज़िम्मेवार मटियारी हैदराबाद पुलिस ऐं मुख़्तलिफ़ जेको आहे रियासती जेके इदारा आहिनि उहे उन शइ जा ज़िम्मेवार हूंदा।